काल मलऊनुन मन अमिल अमल कौम लूत, मलऊनुन मन अमिल अमल कौम लूत, मलऊनुन मन अमिल अमल कौम लूत। टे भेरा बिनी जहानन जे सरदार फरमायो त उन माण्हू ते अल्लाह जी लानत आ, टे भेरा लानत आ जे छोकरे बाजी कई, मर्द मर्द सां बुराई कई, हम जिन्स परस्ती, मर्द मर्द सां, औरत औरत सां पंहिंजी जिन्सी तस्कीन हासिल कई। इन ते हिकड़ो भेरो लानत, ॿियो भेरो लानत, टियों भेरो लानत, सतनी आसमानन जे मथों इन माण्हू ते लानत नाज़िल थी थिए पई अल्लाह जे पारां। जे हिकड़ो भेरो लानत विझे सां त इन जे बर्बादी जे लाइ काफ़ी हुई। अॼु या बेहयाई फैशन बणजी वियो आहे, इनखे गुनाह नथो सम्झो वञे। ताज़ो हिकिड़ो वाक़ियो थियो आहे कि मस्जिद में के मुल्ला खे पकड़ियो अथनि, उनजी वीडियो भरी अथनि। मुल्ला थियो त को ख़ुदा जी ॻऊं थी वियो छा? बेहयाई जेको बि करे, जंहिंखां बि बेहयाई थिए, उहो टे भेरा अल्लाह जी लानत जो हक़दार। ऐं हिकिड़े भेरे आकाए दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काफ़िले में वञनि पिया, हिकिड़े माण्हू पंहिंजी ॾाची हुई या कहिड़ी बि उनजी सवारी हुई, उन सवारी ते लानत विधई। हुजूर जन ॿुधी, पाण फरमायूं त इहा ॾाची असांजे काफ़िले खां ॿाहिरि कयो। जंहिं जानवर ते अल्लाह जी लानत पई आहे, मां रहमत वारो नबी आहियां, असांजे काफ़िले में इहा ॾाची न हलंदी। ॻाल्हि सम्झो था? लानत जो मक़सद आहे अल्लाह जी रहमत खां तड़जी वियो, अल्लाह जी रहमत खां तड़जी वियो, जन्नत खां तड़जी वियो। अल्लाह जे नेमतुन एजाज इकराम इनाम जेके मोमिनन जे लाइ रब जोड़िया आहिनि, उहा का बि शइ उनखे न मिलंदी जंहिं ते लानत पइजी। साईं फरमायो त जेको मर्द मर्द सां बुराई करे, इन जे मथां अल्लाह जी लानत आहे। हत्ता के पंहिंजी ज़ाल, पंहिंजी घरवारी उनजो फितरी रस्तो छॾे पंहिंजी ज़ाल सां पोएं रस्ते सां अचे, इन ते अल्लाह जी लानत, इन ते अल्लाह जी फिटकार, इहो रब जी रहमत खां तड़जी वियो। ऐं मुंहिंजे आका फरमायो त जॾहिं को मर्द मर्द सां बेहयाई कंदो आहे, ज़मीन लर्ज़ंदी आहे। ज़मीन चवंदी आहे मौला इजाज़त ॾे त इनखे ज़िंदह गिरकाए छॾियां। आसमान चवंदो आहे मालिक मोकल ॾे त मथों पत्थर वसायांसि। रब फरमाईंदो आहे मां सब्र वारो आहियां, छॾियोसि। गुनहगार खे रब ढील ॾींदो आहे, मोहलत ॾींदो आहे। इन्नमा नुमली लहुम लियज़दादू इस्मा, मां रब मोहलत ॾींदो आहियां, ड्रिगरस ॾींदो आहियां, भली गुनाह घणा करे। ॿुध सम्झो था न? कलुअड़े में गाह विझंदो आहे शिकारी, पोइ मच्छी ईंदी आहे शिकार करण, पोइ गाह खाईंदी, नंढो मच्छी जो टुकड़ो खाईंदी, पोइ रस्सी जो डिघी हूंदी आहे त हेॾे होॾे भॼंदी, सम्झंदी त मां शिकार करे वई आहियां, पर उनखे इहा ख़बर न हूंदी आहे त उहा ख़ुदि शिकार थी चुकी आहे। ए मशो मगरूर बर हिल में खुदा,
देर गीरत सख्त गीरत मरतुरा अल्लाह जी बुर्दबाई अल्लाह जे सब्र जे मथा तमा मगरूर न थियो देर कंदो आ पर पकड़ एड़ी कंदो आ जो रीहू राज बुध मुसलमानो अमरद छोकरो बिना दाढ़ी जे लसो छोकरो उन्हें जे चेहरे के दिसण भी इए गुनाह हुआ जिए पराई औरत के दिसण हराम